الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واتبعوا ما تتلو الشياطين على ملك سليمان وما كفر سليمان ولكن الشياطين كفروا يعلمون الناس السحر وما أنزل على الملكين ببابل هاروت وماروت وما يعلمان من أحد حتى يقولا إنما نحن فتنة فلا تكفر فيتعلمون ما يضرهم ولا ينفعهم ولقد علموا لمن اشتراه ما له في الآخرة من خلاق لو كانوا يعلمون. ولو أنهم آمنوا واتقوا لمثوبة من عند الله خير لو كانوا يعلمون. يا أيها الذين آمنوا لا تقولوا راعنا وقولوا انظرنا واسمعوا وللكافرين عذاب مهين. صدق اللہ العظیم. اعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ जे नाले सां हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे. मूंखे ॾिसंदड़ तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी जी तरफ़ां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अल्हम्दुलिल्लाह रमज़ान मुबारक में इबादतनि जो, रोज़ा रखण जो, नेक अमल करण जो, सुठो मुसलमान थियण जो ही जेको सफ़र तव्हां ऐं मां गॾिजी शुरू कयो हो, अल्हम्दुलिल्लाह इन सफ़र जे इख़्तिताम जी तरफ़ असां वधी रहिया आहियूं. हिन सफ़र जी जॾहिं ॻाल्हि कजे थी, जॾहिं बि कंहिं सफ़र जी शुरूआति थींदी आहे त उन सफ़र खां पहिरीं तव्हां कुझु तयारी कंदा आहियो. सफ़र किथां जो बि हुजे, कुझु तयारी ज़रूरु उन जी थींदी आहे. सो उन्हनि तयारियुनि में कुझु तयारियूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेके दीन इस्लाम जिन ते बार बार ॻाल्हायो आहे, बार बार तवज्जो कराई आहे मुसलमान जी. उन्हनि ॻाल्हियुनि मां हिकु ॻाल्हि जेका मां पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु करणु चाहियां थी, आहिनि त खोड़ सारियूं, पर हिकु त जॾहिं नज़र मां विझणु चाहियां थी, उते मूंखे नज़र अचे थो त दीन इस्लाम दरगुज़र करण वारे खे पंहिंजे क़रीब फ़रमायो आहे. दीन इस्लाम जेको माण्हू दरगुज़र करे थो उनखे पसंदीदा फ़रमायो आहे. वरी उन ई जॻह ते उहो माण्हू जेको अल्लाह जी राह में ख़र्च करे थो उनखे पसंदि फ़रमायो आहे. अच्छा, अल्लाह जी राह में जॾहिं ख़र्च करण जी ॻाल्हि कजे थी त ख़बर इहा पए थी असांखे त उहो माण्हू जंहिं वटि हरू जो रखियलु आहे उहो अल्लाह जी राह में ख़र्च करे. पर दीन इस्लाम फ़रमाए कुझु इहे थो त जंहिं वटि आहे उन ते त नेमतूं आहिनि ई आहिनि. अल्लाह जी नेमत वसी रही आहे, बेशक आहे, उन वटि ख़र्च करे बि थो. पर जंहिं वटि नाहे उन जे लाइ फ़रमायो वञे थो त जेकॾहिं उहो ख़र्च करे थो त जिथे उहो हिकु ख़र्च करे थो उनखे कई गुना वधीक ॾिनो वञे थो. हिन ई दुनिया में हींअर ई वापसि कयो वञे थो ऐं उन सां गॾोगॾु आख़िरत में वरी सवाबनि जो जेको पलड़ो आहे उहो बि भारी थींदो थो वञे. क़ुरान करीम में हिकु ॾाढी ख़ूबसूरत मिसाल आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अल्लाह जी राह में ख़र्च कंदा आहिनि. हिकु आयत जो मफ़हूम बि आहे, हिकु मिसाल बि आहे ऐं उन मिसाल खे केॾो न ख़ूबसूरत तरीक़े सां बयानु कयो वियो आहे
तव्हां अगरि हिकु ख़र्चु कयो था, हिकु शइ ख़र्चु कयो था, उनखे मिसाल कीअं ॾिनो वियो आहे, कणिक जे ॿिज वांगुरु, कणिक जे दाणे वांगुरु। कणिक जो ॿूटो जॾहिं लॻाइबो आहे त हिकु दाणो लॻाइबो आहे त उन मां जेको ॿूटो ठहंदो आहे उन में 7 लड़ियुनि जो मिसाल ॾिनो वियो आहे। सो हिकु दाणो तव्हां लॻायो, इहो त कंफर्म थी वियो, हिकु दाणो लॻायो उन मां 7 लड़ियूं थी रहियूं आहिनि, उनजो जेको ॿूटो ठहंदो उन मां 7 लड़ियूं, त 7 दफ़ा त इते ई थी वियो। हाणे जॾहिं उहो ॿूटो नंढो आहे त उन में कंहिं मिसाल ॾिनो त जॾहिं उहो ॿूटो नंढो आहे त उन में 10 कणिक जूं कणियूं नज़र अचनि थियूं। इन 7 खे 70 जो मिसाल ॾिनो वञो। पर जॾहिं उहो ॿूटो वॾो थिए थो त उन में ॿुधायो इहो वञे थो त हिकु हिकु लड़ी में 100 कणिक जा दाणा आहिनि जेके थियनि था। सो इते किथे उहो हिकु दाणो हो ऐं उहो 700 गुना थी वियो, ऐं उन खां बि वधीक जी को पैमानो न आहे त केतिरो वधीक। 700 त कंफर्म आहे, छो त अल्लाह जो कलाम फरमाए रहियो आहे, क़ुरान करीम में फरमायल आहे 700 त कंफर्म आहे। पर उन खां वधीक केतिरो आहे, जॾहिं बि तव्हां ॿूटो लॻाईंदा आहियो त ॿूटो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे न त तव्हां अगरि ॿूटो वॾो थी रहियो आहे, को वणु वॾो थी रहियो आहे त हिकु वणु जंहिंमां असांखे ख़बर आहे त 10 त फल मिलणा ई मिलणा आहिनि। सो 700 दाणा त असांखे मिलणा ई मिलणा आहिनि, पर 10 खां उहे 20 बि थी सघनि था। सो 700 खां 1400, 1400 खां 14000, ख़बर न आहे केतिरा उहे वधी सघनि था। ऐं कंहिं उलमा कराम ॾाढो ख़ूब फरमायो आहे त उहो जेको 700 आहे, उहो नंबर जॾहिं उन्हनि 700 खे अलॻि अलॻि जॻहियुनि ते जेकॾहिं तव्हां विझो था ऐं पोइ उहे मल्टीप्लाए थियनि था त किथे वञी तादाद पहुचे थी, सुभाणे अल्लाह। सो अल्लाह जी राह में ख़र्चु करणु ईअं आहे। अच्छा, हीअ सिर्फ़ु पैसो ख़र्चु करण जी हिते दीन इस्लाम ॻाल्हि न करे रहियो आहे, ॿियनि शयुनि ते बि इशारो कयो वियो आहे। हिकु वाक़ियो तव्हांजे साम्हूं मां रखणु चाहियां थी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजी ज़िंदगी मुबारका मां हर क़दम ते असांखे कुझु न कुझु सेखारियो आहे, दीन जी टीचिंग असांखे ॾिनी आहे, दीन इस्लाम खे सही मुसलमान कीअं थीजे इहो असांखे ॿुधायो आहे। रिवायतुनि में हिकु वाक़ियो अचे थो जंहिंमां इहा शइ बि असांखे ख़बर पए थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे जॾहिं बकरी ज़िबा थींदी त उनजी जेको दस्ती जो गोश्त हूंदो हो उहो पाण सॻोरनि खे ॾाढो पसंदि हूंदो, इहा बि ॻाल्हि असांखे ख़बर पए थी। वाक़ियो कुझु तरीक़े जो आहे। हज़रत बीबी आयशा जिन जे घर हिकु बकरी ज़िबा कई वई, ज़ाहिरा इहो उहो माहौल जिन ते बकरी ज़िबा थी पोइ उहो इहो असां वांगुरु फ्रीज़र करे रखियो त कोन वेंदो, ज़ाहिरा ज़ख़ीरो मना हो त फ्रीज़र करे त असां वांगुरु रखियो कोन वेंदो। सो ज़िबा थी, तमामु जेके असहाबा कराम उते मौजूदु हुआ, दरनि ते फ़क़ीरनि खे, ग़रीबनि खे, जिथे जिथे मोकिलिणो सॼो गोश्त मोकिले छॾनि। रखियनि छा, सिर्फ़ु हिकु दस्ती, छो त उन्हनि खे बि ख़बर हुई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दस्ती जो गोश्त पसंदि आहे। सो उन्हनि जे लाइ उहा रखियनि, बाक़ी सॼो जेको बकरो आहे उहो अल्लाह जी राह में ॾेई छॾियनि। हाणे इंसानी लफ़्ज़नि जेको चई रहियो आहे त अल्लाह जी राह में ॾेई छॾियनि, दर हक़ीक़त छा आहे उहो मामिलो ईअं ख़बर पए थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जॾहिं तशरीफ़ खणी अचनि था, मामिलो उन्हनि खे ख़बर पए थी त जी दस्ती जो गोश्त रखियो वियो आहे, बाक़ी जेको तमामु बकरो हो उहो विरहाए छॾियो आहे, अल्लाह जी राह में ॾेई छॾियो आहे। कुझु असहाबा कराम खे, कुझु ग़रीबनि खे, कुझु ॿियनि खे, कुझु ओड़े पाड़े में जिथे जिथे उन्हनि खे ॾिनो वियो आहे। त जॾहिं हज़रत बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा पाण इहो फरमाइनि थियो, इहो किसो ॿुधाइनि थियो त हीअं गोश्त विरहाइजो आहे, हीअ दस्ती जो गोश्त आहे जेको मूं तव्हां जे लाइ रखियो आहे। पाण फरमाइनि था त इहो ई गोश्त आहे जेको ख़र्च थी रहियो आहे, जेको दस्ती जो गोश्त जेको रखियो वियो आहे, सिर्फ़ु इहो ई गोश्त आहे जेको ख़र्च थी रहियो आहे, बाक़ी जेको गोश्त आहे उहो त असां अल्लाह जी राह में जेको ॾिनो आहे उहो त असां डिपॉज़िट करे छॾियो आहे। सो अल्लाह जी राह में ख़र्चु करणु इहो आहे त जेका शइ तव्हां पाण इन में, इहो बिल्कुलु हरगिज़ ईअं न आहे त तव्हां पंहिंजे पाण ते न ख़र्चु कयो, बेशक कयो, बिकॉज़ दीन में इन खे बि पसंदि फ़रमायो वियो आहे त जेकॾहिं तव्हां वटि कुझु आहे त उहो तव्हां पहिरीं पाण पंहिंजी ज़ात ते, पोइ पंहिंजे घर वारनि ते, पोइ पंहिंजे मुलाज़िमनि ते, पोइ ओड़े पाड़े वारनि ते, इन्हनि ते, ईअं उन खां पोइ तव्हां ग़रीबनि ते वञो। इन में इहो बिल्कुलु न आहे त तव्हां पाण ते नथा ख़र्चु करे सघो, पाण ते बेशक कयो, पर उन सां गॾोगॾु इन शइ जो बि ज़रूरु ईमान रखो त जेको शइ तव्हां ॿिए खे ॾेई रहिया आहियो, जेका शइ तव्हां अल्लाह जी राह में ॾेई छॾी आहे, उहा तव्हांजी ख़र्च न थी आहे, उहा हिकु
अलाह वटि हिकु अकाउंट आहे जंहिंमें डिपॉज़िट थी वई आहे ऐं उन जो बदिलो बेशक त तव्हांखे मिलंदो. कीअं मिलंदो? उअं ई मिसाल वांगुरु जेको कणिक जो मिसाल क़ुरान करीम में ॾिनल आहे. सो इंशाअल्लाह अल्लाह जी राह में ख़र्च करणु, दरगुज़र जा बि खोड़ सारा वाक़ियात आहिनि जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी मुबारका में असांखे सेखारिया आहिनि. खोड़ सारा मशहूरु वाक़िया जिन मां हिकु वाक़ियो उहो बि जेको हर दफ़े असां पंहिंजी ट्रांसमिशन्स में बि रिपीट कंदा आहियूं त उहा औरत जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते में कचिरो तौबा नऊज़ बिल्लाह उछलाईंदी हुई. उहा जॾहिं उनजी हिकु ॾींहुं तबियत सही न हुई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उन्हनि जी तबियत पुछणु हली विया. सो अहिड़ा वाक़िया ऐं उन औरत उन टाइम ते पोइ ईमान बि आंदो हो. सुभान अल्लाह. सो अहिड़ा वाक़िया बि दीन इस्लाम में मौजूदु आहिनि. इंशाअल्लाह उन ते बि नज़र विझंदासीं. गॾोगॾु अल्लाह जी राह में सही तरीक़े सां कीअं ख़र्च करिजे उन जे हवाले सां बि इंशाअल्लाह ट्रांसमिशन में लफ़्ज़ रखबा. ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे ट्रांसमिशन जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक सां कयो वियो जंहिंमें आवाज़ जनाब हाफ़िज़ मोहम्मद बिलावल सुल्तान मुग़ल साहिब जी आवाज़ जिन जी आवाज़ सां असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थियो आहे. गॾोगॾु करशी जामे शरीफ़ जो ज़िक्र कंदा हलूं. करशी जामे शरीफ़ जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, रौनक रमज़ान जूं रौनकूं वधाए रहियो आहे. करशी जामे जेको ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे. ऐं जी करशी जामे शीरी जो चवणु आहे त विरहाइण सां वधंदो आहे. ट्रांसमिशन जो हिकु ॿियो ॾाढो इम्पॉर्टेंट हिसो सलाम रमज़ान जो किचन. सो जी सलाम रमज़ान जो किचन जंहिंजी तरफ़ असां वधी रहिया आहियूं. ऐं हर रोज़ जॾहिं बि सलाम रमज़ान जे किचन जी ॻाल्हि थींदी आहे त इहा असांखे ख़बर हूंदी आहे त ज़रूरु कुझु न कुझु ज़बरदस्त सिखंदासीं. ऐं हाणे त छो त आख़िरी कुझु ॾिहाड़ा रहिजी विया आहिनि त इन शइ जो वधीक अहसासु थींदो पियो वञे. सलाम रमज़ान जे किचन जी तरफ़ वञूं था. असां सां गॾु सलाम रमज़ान जे किचन में फैसल मौजूदु आहिनि. अस्सलाम वालेकुम फैसल, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? बिल्कुलु दुआऊं. फैसल कीअं ॾींहं गुज़रनि पिया? बहितरीन गुज़रनि पिया. तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह. बसि ॾाढो जल्दी गुज़रनि पिया. मूंखे त ईअं थो लॻे ईअं फौरन गुज़री रहिया आहिनि. हा बिल्कुलु ईअं ई आहे. छा ठही रहियो आहे? अॼु असां ठाहींदासीं किचन में तलो जी जेका रेसिपी ठाहियूं पिया. तलो कुकिंग ऑयल, तलो बनास्पति घी, विटामिन ए ई डी का भरपूर लो कोलेस्ट्रॉल आहे. ओमेगा 3 ऐं 6 मौजूदु आहे. 1 लीटर, 3 लीटर, 5 लीटर 10 पैक में पाउचिस में दस्तियाब. अॼु असांजो बनास्पति घी इस्तेमालु कंदासीं. तलो जो बनास्पति घी असां इस्तेमालु करे रहिया आहियूं. सही. तलो बनास्पति घी अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ. ऐं हिते घी जीअं गरम थींदो. ख़बर न छो इहा लाइन ॿुधंदे न मूंखे पराठा यादि ईंदा आहिनि. आई डोंट नो समहाउ. ख़बर न आहे छा रीज़न आहे. अच्छा, घी जीअं गरम थींदो हिते त हिन में असां विझंदासीं सूजी. 1 कप सूजी या 1 प्याली सूजी खणी वठो. छा ठाहे रहिया आहियूं? सूजी जी खीर. मां बि ॿुधाइण ॾिसियो. सूजी जी खीर सभु चवंदा हुआ. ठाहे छा पियो? सूजी जी खीर ठाहींदासीं. सूजी जी खीर जी. सूजी जी खीर. हा, हिन में आहे 1 कप सूजी ऐं 1 कप चांवरनि जो अटो. सॉरी, 1 खाइण जो चमचो चांवरनि जो अटो. मूंखे छा थियो आहे हाणे लॻो चरिया थी वयूं आख़िर में अची. अच्छा, हिते असल में गर्मी थोड़ी सी कल्ह खां थोड़ी सी गर्मी स्टार्ट थी वई आहे. सो फील अचे पई हाणे. अच्छा, हिते 1 कप सूजी ऐं 1 खाइण जो चमचो चांवरनि जो अटो विधो. हल्को सो इनखे रोस्ट कंदासीं. ड्राई रोस्ट जीअं घी में. 1 खाइण जो चमचो तलो बनास्पति घी खयो. हल्को सो इनखे रोस्ट कंदासीं, वधीक न. हुनजे बाद हिन में 1/2 लीटर खीर विझंदासीं. ओके, ठीकु आहे. को बि बॉयल खीर. हाँ जी, कोई भी मतलब टेट्रा पैक अगर डायरेक्ट विझो. कच्चो वारो आहे त बॉयल करे विझंदो. बॉयल करे विझंदासीं. ठीकु आहे. हिनखे मीडियम फ्लेम करे हिनखे पचाईंदासीं. हिन जे बाद हिन में इलायची जो पाउडर, चांवरनि जी, बेसण जी, हाँ, स्ट्रॉबेरी जी. असां चांवरनि वारा आहियूं. ज़िंदगी में चांवरनि वारी ॾाढी मज़ेदार ठहंदी आहे. ओके. हा. अच्छा, हे हिनखे पचाईंदासीं थोरी देरि. हिन में इलायची जो पाउडर विझी छॾियो आहे. 6 अदद नंढा फोटा छिलके सां गॾु ई कुटे विझी छॾिया आहिनि. जिनखे छिलको नथो वणे छा कनि? जिनखे छिलको नथो वणे त छिलको हटाई सघनि था. लेकिन छा आहे कि छिलको जेको हिन दाणा जेके हूंदा आहिनि न, हुन खां वधीक ख़ुशबू ऐं ज़ाइको छिलके में हूंदो आहे. हा, ट्रू. त इन करे अगरि नथो न आहे पसंदि त पोइ हटाई छॾो. पाउडर करे हुनखे पोइ जीअं देसी तरीक़ो. हा, ईअं करे पोइ तव्हां विझी सघो. हाणे हिन में गुड़ विझंदासीं. मां हिन में खंडु न पियो विझां, हिन में गुड़ विझूं पिया. गुड़ जी मिठाई जेका मिलंदी आहे न, इनका फ्लेवर सुठो ईंदो आहे. देसी टच अची वेंदो सफ़ा. गुड़ हिन में विझंदासीं 5 कच्चा खाइण जा चमचा. यस, तलो बनास्पति ऐं गुड़ जो कॉम्बिनेशन अॼु ठही रहियो आहे. आई एम श्योर त सुठो कॉम्बिनेशन. बसि इन में सिर्फ़ु पराठो न आहे विच में. अदरवाइज़ ॿई शयूं जेके पराठे जो अगरि दिलि करे पियो त इहो हलवो ठाही न, हिन सां तव्हां पराठो खाई सघो था. ऐं सूजी जो हलवो अगरि ठाहींदा आहियो न त हुनखे पराठे में फिल करे ठाही ॾिसो. रियली
ॾाढो मज़ेदार थींदो। फैसल त ईअं पियो सुभाणे फौरन वरी मां सूजी किचन में जे वेंदसि, हलवे खे पराठे जे पराठो अंदरि त फिल पूरो करे। ठाहिण सिखी वञा, हा। पोइ सूजी जो पराठो ठाहींदसि मां। अच्छा, ही हाणे घाटी थियण शुरू थी वई आहे त हिनमें केवड़ा बटर विझंदासीं या अर्के गुलाब हिकु चांहि जो चमचो ख़ुशबू जे लाइ, ऐं किशमिश हिन में विझंदासीं, हाणे ई विझंदासीं ताकी सॉफ्ट थी वञनि किशमिश जे अंदरि। सही। ठीकु आहे, अधु कप जेतिरा या 2 खाइण जा चमचा जेतिरो तव्हांखे वणे किशमिश हिन में विझंदासीं, ॾिसो घाटी थी वई हा फौरन बिल्कुलु, हो पंहिंजी कंडेंसी हाणे ॾेखारे अची पई। वई आहे। ऐं जेको आहे गुड़ खां हिन में फ्लेवर ॾाढो सुठो ईंदो, डिफरेंट ईंदो। खंड जी त असां ठाहींदा आहियूं न, हा, त गुड़ पर खंड जिनखे गुड़ जो फ्लेवर पसंदि आहे तो खंड विझ पोइ सघनि खंड था। विझ सघो ओके, हा। ठीकु आहे। बस ही तैयार थी वई, हिनखे लाही हिन खे गुड़ छॾंदासीं। सां गॾु गॾु कलर बि थोरो सो थोरो गोल्डन अची हा वियो न आहे, कैरेमल अची सो वियो कलर थी आहे, वियो आहे। लॻे पियो खीर आहे। हे तैयार थी वई ऐं हिनखे असां बस बिल्कुलु ईज़ी, ये तो फौरन रेडी ऐं थी वियो। ॿारनि खे सूजी खाराइणु खपे, नंढे ॿारनि खे सूजी ॾींदा हा। कयो, डेली ठाहे ॾींदा कयो, त उनमें तव्हां गुड़ विझी ॾियो, अगरि खंड नथा विझो त गुड़ विझी ॾेई छॾो। ही थोरी थधी ज़बरदस्ती, थींदी त थिक नॉर्मल थी वेंदी, खीर खां त ॾाढो ईज़ी आहे, फौरन फौरन बिल्कुलु ई ठही ईज़ी, वई। मज़ेदार ठहंदी आहे ॾाढी। ज़बरदस्त। छाकाणि चांवरनि जो अटो आहे हिनमें न, 1 टेबल स्पून, त हुन सां गॾु में फ्लेवर अची वेंदो खीर जो। सही। सो जी असांजी सूजी जी खीर तलो बनास्पति में रेडी हाफ थी लीटर आहे, चुकी आहे। यस, तक़रीबन 4 पर्सन आराम सां खाई सघनि था 4 भातियुनि जे लाइ। ठीकु आहे। ऐं अगरि तव्हांजी फैमिली वॾी आहे त पोइ इन ई डबल करे मेजरमेंट्स खे हा तव्हां मल्टीप्लाई करे सघो था। हे ठीकु थी आहे वई। जी। हिन जे बाद असां छा कंदासीं, हिन जे मथां ही पिस्ता बादाम जो पाउडर आहे, अच्छा, ग्राइंड थियल आहे। हिन खीर में पाउडर ऐड थींदो? हा, मां पाउडर विझां पियो, अगरि ग्राइंड नथा कयो त उहो बि डायरेक्ट विझी सघो था। हूअं बि पाउडर जीअं खां नॉर्मल फ्लेवर खीर अची में वेंदो पवंदो सुठो, आहे, ठीकु आहे। मिक्स थींदो न, तंहिंजे लाइ फ्लेवर सुठो अची वेंदो। हे यस, थी वई असांजी ज़बरदस्त जी खीर। तलो बनास्पति में असांजी सूजी जी खीर रेडी थी चुकी आहे। इन खां अलावा हाणे सलाम असां रमज़ान जे किचन ठाहींदासीं में करशी जी। जो जामे शीरी। ओके, करशी जामे शीरी जी ड्रिंक ठही रही आहे ऐं रेड। हा, रेड ठाहियूं पिया। हिकु गिलास में 4 खाइण जा चमचा, ऐं अगरि हिकु जग ठाहियो पिया त हुनमें हाफ कप। ठीकु आहे। मूंखे रमज़ान में इहो ज़रूरी हूंदो आहे न त रेड कलर जो शरबत ज़रूरी हूंदो रखियलु आहे, हुजे। मज़ो अचे थो, अक्सर ॾिसी त ॾिसो दिलि कंदो। तमामु, हा इहे त करशी तमामु, तव्हां हुन में करशी जामे शीरी त असां हिन वक़्तु ठाहे रहिया आहियूं, पर तमामु एड्स में ॾिसो जॾहिं बि दस्तरखान रेड ॾेखारींदा हूंदो आहिनि आहे, रेड कलर जो रेड शरबत हूंदो आहे। ज़रूरु हूंदो आहे। सो गुलाब फ्लेवर करशी जामे शीरी जो ज़बरदस्त, उनजो जेको शरबत आहे आसान सिंधी में करशी जामे शीरी जो, उहो रेडी थी चुको आहे। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, ख़ालिस आहे, 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे, उनजो शरबत जेको आहे उहो रेडी थी चुको आहे। गॾो गॾु जॾहिं सैरो इफ्तार जी ॻाल्हि थींदी आहे त चांहि कीअं था असां विसरी सघूं। टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट टी, ज़बरदस्त चांहि जेका तव्हांजे मुंहिंजे घरनि में सैरो इफ्तार में इस्तेमालु थींदी आहे ऐं अधूरी आहे। सहरो इफ्तार जेकॾहिं न आहे उते टपाल मेज़बान। ओ माय गॉड, व्हाट अ लाइन। यार इन जा पैसा मूंखे अलॻि सां ॾियणु खपनि। किथे आहिनि मेज़बान वारा, ॿुधो इन जा पैसा असांखे अलॻि सां अचणु खपनि। ख़ैर जी, ट्रांसमिशन खे अॻियां वधायूं था। थैंक यू सो मच फैसल, हर रोज़ ज़बरदस्त शयूं असांखे सेखारण जे लाइ। इंशाल्लाह इहो सिलसिलो अञा बि जारी ऐं सारी इंशाल्लाह रहंदो। गॾो गॾु ट्रांसमिशन में ख़ूबसूरत आवाज़ मौजूदु आहे, उन्हनि जी तरफ़ हलूं था। असां सां गॾु मोहम्मद मुज़म्मिल कादरी साहब आहिनि जेके हिन वक़्तु ट्रांसमिशन में आहिनि, उन्हनि जो आवाज़ शामिलु कंदासीं ऐं उन खां पोइ इंशाल्लाह ब्रेक जी तरफ़ हलंदासीं। जी, बिस्मिल्लाह रहमान रहीम। क्या बताओ, क्या बताओ कि क्या मदीना है, क्या बताओ, क्या बताओ। मदीना है, दिल फिदा दिल फिदा है मदीने वाले पर, दिल फिदा है मदीने वाले पर, दिल मुनव्वर मेरा मदीना है, दिल मुनव्वर मेरा मदीना है।
کیا بتاؤ دنیا والے تو درد دیتے ہیں دنیا والے تو درد دیتے ہیں دردی دل کی دوا مدینہ ہے دردی دل کی دوا مدینہ ہے کیا بتاؤ کہ کیا مدینہ ہے بس میرا مولا مدینہ ہے سلام رمضان سلام رمضان سلام رمضان سگر ایک دفعہ بیہر تا سبنی سامو حاضر رہی ہوں ٹرانسمیشن میں کچھ بین ساتھن اساں کے جوائن کیا ہوا ہے ہن طرف سگر اج جہ موضوع تے تہاں ما گجی گلہر ویٹھا ہوں جہ میں درگزر کرن ای ان سا گڈو گڈ جہ میں اللہ جی راہ میں خرچ کرن آئے تے انشاءاللہ ان موضوع تے مزید دین جی روشنی میں لفظ رکھن جلا سگر جناب مولانا اویس عباسی صاحبن جے کے تشریف فرما ہے انشاءاللہ ہنن کھا کھوڑ کچھ اوے گالوں سکھبیو جے کہ ہن وقت سکھن جی ضرورت بھی ہے دین اسلام جی ٹیچنگس بھی ہیں ان سا گڈو گڈ آوازوں ہیں جن اساں کے ٹرانسمیشن میں جوائن کیا ہوا ہے اسا گڈ حافظ غلام مصطفیٰ صاحب جن اساں کے جوائن کیا ہوا ہے گڈو گڈ حافظ علیان اطری صاحب جن اساں کے جوائن کیا ہوا ہے انشاءاللہ کچھ ہی دیر میں نن جی آواز پنی ٹرانسمیشن میں سجائے بھی مولانا صاحب تہاں جی طرف اچن چاہیندم چھو تو موضوع اترو وڈو ہے جو مکھے لگے تھو تو تہاں جے روز جے اساں جڏहिं اساं خرچ کرن جی گال کندا تو اساں کي لڳندو आहे त उहो बसि पैसो जेको असां वटि पियो आहे उहो ख़र्च करण जी ॻाल्हि थी रही आहे ख़र्च करण में खोड़ सारियूं शयूं अची थी वञनि सो मौज़ू इलाही वॾो आहे पर असां कोशिशि कंदासीं उन मौज़ू ते दीन इस्लाम जी रोशनी में जेके ॻाल्हियूं असां शामिल करे सघियासीं उहे असां ज़रूरु कंदासीं मौलाना साहब शुरूआती अल्फाज चाहींदमि त रखजनि اللہ تبارک و تعالیٰ قرآن پاک میں ارشاد فرماتا ہے کہ لن تنالوا البر حتی تنفقوا مما تحبون سورہ آل عمران ہے کہ تم میں سے ہرگز بلائی کو تب تک نہیں کوئی پہنچ سکتا کہ جب تک وہ سب سے زیادہ اور اپنی محبوب چیز کو اللہ کی راہ میں خرچ نہ کر لے تو ہمیں چاہیے کہ ہماری جو محبوب چیز سب سے پسندیدہ چیز ہے اس کو اللہ کی راہ میں خرچ کریں اب یہاں پہ دیکھا جائے تو جیسے بعض لوگ ہوتے ہیں ان کے پاس مال کی کثرت ہوتی ہے تو وہ یہ سوچ رہے ہوتے ہیں کہ ہم زکوٰۃ ادا کریں گے تو ہمارا مال کم ہو جائے گا حالانکہ ان کو یہ چیز نہیں سوچنی چاہیے ان کو اللہ کی راہ میں اپنا دل کھول کر اللہ کی جو راہ ہے اس میں دل کھول کر خرچ کرنا چاہیے اور اس سے تو مال اور بڑھے گا اللہ کی راہ میں تو خرچ کرنے سے مال مزید بڑھتا ہے بے شک تو جو لوگ اس چیز کا مطلب خرچ نہیں کرتے کنجوسی وغیرہ کرتے ہیں تو اللہ تعالیٰ ان کو ہدایت عطا فرمائے اور مزید اللہ کی راہ میں خرچ کرنے کی توفیق عطا فرمائے آمین آمین مولانا صاحب نہ صرف ہم ایک حصہ ہم دیکھ رہے ہیں خرچ کرنے کا دوسرا حصہ اس کا جب دوسرا وہ کہتے ہیں نا سکے کے دو سائڈس ہوتے ہیں جو جب دوسرا جب اس کا فیس دیکھتے ہیں تو وہ ہمیں نظر آ رہے لوگ کیوں نہیں خرچ کرتے کیونکہ لوگ ذخیرہ کرنا چاہتے ہیں ذخیرہ بھی دین اسلام میں اس کو بھی ناپسند فرمایا گیا جی اللہ تبارک و تعالیٰ نے قرآن مجید میں ارشاد فرمایا ہے کہ والذین هم للزکاۃ فاعلون یعنی کامیاب ہیں وہی لوگ جو زکوٰۃ ادا کرتے ہیں تو اب اس آیت کریمہ سے تو ہمیں یہ بات سمجھ میں آئی ہے کہ جو ہمارے مال ہیں ان کو اللہ کی راہ میں خرچ کرنا چاہیے نہ کہ ہمیں اپنے پاس اکٹھا کرنا چاہیے یہ تو اللہ تبارک و تعالیٰ نے ایک اور جگہ پہ ارشاد فرمایا اور جو کچھ تم خرچ کرو گے اللہ تعالیٰ اس کی جگہ اور دے دے گا اور اس سے بہتر رزق عطا فرمائے گا تو ہمیں چاہیے کہ اللہ کی جو راہ ہے اس میں ہمیں دل کھول کر اپنا مال خرچ کرنا چاہیے بے شک بے شک بے شک ایسا ہی ہے اچھا وہ پھر جب ہم مال خرچ کرنے کی بات کرتے ہیں یہ تو کسی
ایک دن کے لیے اسپیسیفکلی جو آیات آپ فرما رہے ہیں ظاہر ہے وہ کسی ایک دن کے لیے یا ایک مہینے کے لیے تو نہیں ہے، وہ تو ہم نے ہمیشہ اپنی طبیعت میں ہی یہ چیز لے آنی ہے کہ ہم نے خرچ کرتے رہنا ہے، ہم نے خرچ کرنا ہے، اس میں کوئی انکار نہیں ہے. لیکن پھر وہیں پہ مولانا صاحب میں اس عمل کو جب رمضان کے ساتھ جوڑتی ہوں، رمضان مبارک کے مہینے کے ساتھ جوڑتی ہوں، تو ذرا اس عمل کی پھر خوبصورتی بتا دیں جہاں ماہ رمضان میں یہ کہا جا رہا ہے کہ ہر نیکی کا جو آپ کو ثواب مل رہا ہے وہ نہ جانے کتنے گنا، کوئی 7 تو کوئی 70 کوئی 700، کوئی لمٹ ہی نہیں بتا رہا. تو اس عمل کو جب خرچ کرنے کے عمل کو ہم ماہ رمضان میں کر رہے ہوتے ہیں، ذرا اس حوالے سے فرما دیجیے گا. اس پر بھی اللہ تعالیٰ نے ایک آیت کریمہ ہے نازل فرمائی ہے، الذین ینفقون فی السراء والضراء والکاظمین الغیظ والعافین عن الناس واللہ یحب المحسنین، کہ جو لوگ اللہ کی راہ میں خرچ کرتے ہیں اور خوشی اور رنج میں اور غصہ پینے والے ہیں اور لوگوں کو درگزر کرنے والے ہیں، تو نیک لوگ جو ہیں وہ اللہ کے محبوب ہیں. تو اب رمضان کریم ہے تو اس میں تو جیسے کہ اب جو فرض نمازیں ہیں، ویسے عموماً عام نمازوں میں دیکھا جائے تو جیسے ابھی نوافل وغیرہ ہیں وہ بھی اگر بندہ دل سے پڑھے تو وہ بھی فرائض کے زمرے میں آتے ہیں. اچھا، سبحان اللہ. تو یہ کہ اب جب ہم زکوٰۃ وغیرہ ادا کریں گے، اللہ کی راہ میں 1 روپیہ خرچ کریں گے تو اللہ تبارک و تعالیٰ 1 روپے کے بدلے میں ہمیں 70 گنا زیادہ بڑھ کے عطا فرمائے گا. بے شک بے شک بے شک بے شک. بہت خوب بہت خوب. سو ہی مہینوں ہے ہی وقت ہے جہ میں تہاں کے یہ عمل کرنا ہے نہیں جیئیں مولانا صاحب فرمائے رہے ہیں تو ہی صرف ہن مہینے جے لا نہ ہے، ظاہرہ سڑے سال جلا یہ ایک مسلمان جو عمل ہے ان میں کو ڈींहं کو مہینوں کو وقت مقرر نہ ہے، ہی ایک مسلمان جو عمل ہے جو ہر روز بارہا تاکہ کندے رہنو ہے. ऐं वरी पोइ जॾहिं उहे अमल अगरि हिन महीने में थी था वञनि، उहे अमल हिन महीने में थी रहिया आहिनि، उन में वधीक इज़ाफ़ो थी रहियो आहे त इहो न सम्झो त उहो तव्हां खां ख़र्च थी रहियो आहे، बल्कि उन जो कई गुना वधीक तव्हांखे इनशाअल्लाह इहो हिकु ईमान वारे जो यकीन आहे छो त अल्लाह जो कलाम आहे उहो तव्हांखे कई गुना वधीक थी वापसि बि मिलंदो. असां सां गॾु हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा साहब तशरीफ़ फरमा हिन ट्रांसमिशन जे हिन हिस्से में उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि. बिस्मिल्लाह रहमान रहीम. روک لیتی ہے آپ کی نسبت تیر جتنے بھی ہم پہ چلتے ہیں، روک لیتی ہے آپ کی نسبت تیر جتنے بھی ہم پہ چلتے ہیں، یہ کرم ہے حضور کا غم پر آنے والے عذاب ٹلتے ہیں. اور اب ہمیں کیا کوئی گرائے گا، ہر سہارا گلے لگائے گا. اب ہمیں کیا کوئی گرائے گا، ہر سہارا گلے لگائے گا. ہم نے خود کو گرا دیا ہے وہاں، ہم نے خود کو گرا دیا ہے وہاں، گرنے والے جہاں سنبھلتے ہیں. یہ کرم ہے حضور کا غم پر آنے والے عذاب ٹلتے ہیں. وہی بھرتے ہیں جھولیاں سب کی، وہ سمجھتے ہیں بولیاں سب کی.
وہی بھرتے ہیں جھولیاں سب کی، وہ سمجھتے ہیں بولیاں سب کی۔ آؤ بازار مصطفیٰ کو چلے، آؤ بازار مصطفیٰ کو چلے، کھوٹے سکے وہیں پہ چلتے ہیں، یہ کرم ہے حضور کا ہم پر، آنے والے عذاب ٹلتے ہیں۔ اپنی اوقات صرف اتنی ہے، کچھ نہیں بات صرف اتنی ہے، اپنی اوقات صرف اتنی ہے، کچھ نہیں بات صرف اتنی ہے۔ کل بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے تھے، کل بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے تھے، اب بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے ہیں، کل بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے تھے، اب بھی ٹکڑوں پہ ان کے پلتے ہیں، یہ کرم ہے حضور کا ہم پر، آنے والے عذاب ٹلتے ہیں۔ مولانا صاحب، جیسے کلام میں بھی الفاظ تھے، اور ظاہر ایک ایمان والے کا بھی ایمان یہی ہے کہ رب کریم دینے والی ذات رب کریم کی ہے، سنبھالنے والی ذات رب کریم کی ہے، پالنے والی ذات رب کریم کی ہے، اس میں کوئی شک نہیں، رزق دینے والا رب کریم ہے۔ پھر بھی ہمیں ایسا لگتا ہے کہ اگر ہم ذخیرہ کر لیں گے، ہم خرچ نہیں کریں گے تو شاید ہمارا رزق بڑھ جائے گا۔ اس حوالے سے دین میں کیا حکم ہے جب آپ رزق کی بات کرتے ہیں؟ جی جی، جیسا کہ میں نے پہلے بھی عرض کی تھی کہ اللہ تبارک و تعالیٰ نے ارشاد فرمایا کہ جب تم میری راہ میں خرچ کرو گے تو تمہارا میں جو رزق ہے وہ بڑھا دوں گا اور اس سے بھی بہتر رزق عطا کروں گا۔ تو ہمیں تو اس چیز سے بالکل ہمیں اس چیز سے تو سمجھنا چاہیے کہ ہم جب اللہ کی راہ میں خرچ کریں گے تو تبھی ہی اس سے بہتر کی ہم تلاش میں رہیں گے۔ بے شک بے شک، جب ہم اچھا جیسے چیز ہم دیں گے تو اس سے اچھا عطا ہوگا نا۔ تو یہ تو نہیں ہے کہ اب بندہ رزق جب کوئی چیز دے گا ہی نہیں تو پھر وہ لینے کا بھی طلبگار نہ ہو۔ بالکل بالکل، اور آپ نے بڑی اچھی ایک بات کی کہ ہم اچھا دیں گے، جیسے آپ کچھ دیر پہلے آیت کا مفہوم بھی فرما رہے تھے کہ اپنی پسندیدہ جو چیز ہے وہ اللہ کی راہ میں آپ دیں۔ ہمارے پاس کیا ہے، جب ہم دینے کی بات کرتے ہیں تو اکثر جو اسپیشلی جو وہ جو آرفنیج ہاؤسز ہوتے ہیں، جو بچوں کو، بزرگوں کو جن کا کوئی والی وارث نہیں ہوتا بظاہر دنیائی طور پہ، تو ہم ان کو کیا دیتے ہیں، وہ جو بالکل ہی خستہ حال میں کپڑے ہوتے ہیں، جو ہماری ایسی چیزیں ہوتی ہیں جو کسی کے استعمال میں ہو ہی نہیں پاتی، وہ ہم کہتے ہیں کہ چلے کوئی بات نہیں، کوئی ان کو دے دیں، وہ پہن لیں گے۔ وہ بھی تو انسان ہی ہے۔ تو جب آپ ایک چیز آپ اپنے لیے پسند نہیں کر رہے، وہ کسی اور کے لیے کیسے پسند کر سکتے ہیں؟ اور ظاہر ہے آپ جب اس عمل کو دیکھتے ہیں تو دین تو پھر اس عمل میں بھی یہی فرماتا ہے کہ جو سامنے والے کو وہ دیں جو آپ خود پہن سکیں، جو آپ خود پہن سکیں۔ بالکل 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 ایسا ہی ہے۔ سو جنہیں بتا خرچ بھی کयो تھا تو خرچ کرن جو مقصد یہ بالکل بھی نہ ہے، تو उहे शयूं जेके बिल्कुल ई खस्ता हाल में आहिनि, जेको माज़रत सां हिन वक़्तु थींदो आहे। ऐं मूंखे हिकु
ॻाल्हि हिते यादि अचे पई, मां ज़रूरु जो ज़िक्र बि कंदी हलंदमि। कुझु कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कुझु ॻाल्हियूं तव्हांखे दुनियावी तौर ते कंहिं तरीक़े सां तव्हांजे साम्हूं अची वेंदियूं आहिनि। सो हिकु अहिड़ो किस्सो मुंहिंजे साम्हूं आयो त कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके ॾिसण में ईअं लॻंदा आहिनि त ॾाढा सख़ी माण्हू आहिनि ऐं उहे ॾींदा रहंदा आहिनि ऐं उहे कंदा रहंदा आहिनि। सो कुछ शयूं उन्हनि वटि बि, हमारे पास अक्सर यही होता है ना मौलाना साहब कि अच्छा घर में कोई मुलाजिम है, उसके बच्चों की शादी हो रही है, उनको दे हाँ, देते हैं। तो ईद के दिन या शादी के दिन उनको वो जोड़े देना जो आप पहनना चाहते भी नहीं है, लेकिन आप कहते हैं कि नहीं उनको दे दें क्योंकि उनको काम आएंगे। तो वो ऐसे ये अमल एक ईमान वाला कैसे कर सकता है? जब आपको खुद को ये चीज़ पसंद नहीं है तो आप किसी और को कैसे दे सकते हैं? तो खर्च करने के भी आई एम श्योर मौलाना साहब के तौर तरीके हमें सिखाए गए होंगे दीन इस्लाम में। सो खर्च करने के मुझे पता है सही खर्च करने का तरीका क्या है। एक तो हम ये है ना कि हमें पता है हमारे पास पैसे हैं और हमने अल्लाह की राह में खर्च करने, हमारा जहाँ दिल किया हमने वो बांट कर हम आ गए। खर्च करने की भी क्या जिम्मेदारी दीन इस्लाम में दी गई है? देखें, बताया गया है कि जैसा कि खर्च किया जाए इतना भी ना हो कि वो हद से बढ़ के हो, हद से तजावज़ करें। जैसा कि अब इस दौर में देखा जाए तो ज़्यादातर जो लोग देते हैं वो मांगने वालों को दे देते हैं, और जो मांगने वाले होते हैं उनमें बाज़ तो मतलब अच्छे भले होते हैं, उनके पास भी अच्छी भली रकम होती है। हमें चाहिए कि पहले तो हम देखें जो हमारे करीबी रिश्तेदार हों हम उन पर खर्च करें, तो फिर उसके बाद जो गरीब गुरबा हैं, मसाकीन वगैरह हैं, यतीम लोग हैं, तो इनकी मतलब हमारी यही ज़्यादा कोशिश होनी चाहिए कि हम इन लोगों की मदद करें, क्योंकि हमारा जो ये माल होता है ना तो ये इसलिए निकाला जाता है, इसीलिए ज़कात वगैरह निकाली जाती है कि ये जो रमज़ान मुबारक होता है, ईद की खुशियाँ, ताकि वो भी इनमें खुशी से मतलब कपड़े वगैरह जैसे दूसरे लोगों को देखते हैं उनमें भी किसी चीज़ की कमी महसूस ना हो। तो हमें इसलिए चाहिए कि इन लोगों का ख़ास जो है वो हमें ख्याल रखना चाहिए। सही सही। और आपने बड़ी अच्छी बात की कि हम फ़कीरों को तो दे देते हैं, लेकिन हमारे घर में जो मुलाजिम होते हैं या वो लोग जो हमारे अरीब करीब हैं और वो नहीं अफोर्ड कर सकते, हम उनको नहीं देखते। तो सबसे पहले तो कर्ज़ उनका है आपके ऊपर, इसको ये फ़र्ज़ भी है और ये कर्ज़ भी है, ये हक भी है कि आपने उनका ख्याल पहले रखना है। जो करीबी रिश्तेदार वगैरह हों पहले तो उनको देखा जाए, जी। उसके बाद जो मतलब देखें अब गरीब गुरबा हैं, यतीम हैं, मसाकीन वगैरह हैं, उनमें ये तकसीम किया जाए। बिल्कुल 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 ऐसा ही है। अॻियां ट्रांसमिशन के वधाईंदे असां सां गॾु हाफ़िज़ अलियान अतारी साहबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सरकार मदीने बुलवाएं, 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 इशारा खुदारा फरमाएं, इशारा खुदारा फरमाएं, हम इज़्न मदीना को पाएं, इशारा खुदारा फरमाएं, सरकार नजर फरमाते हैं, गुलाम मदीने जाते हैं, सरकार नजर फरमाते हैं, गुलाम मदीने जाते हैं, हमको भी मदीने
بلوائیں ہم کو بھی مدینے بلوائیں اشارہ خدا را فرمائیں سرکار مدینے بلوائیں اشارہ خدا را فرمائیں اور کب میری باری کب میری باری آئے گی کب میری قسمت چمکے گی کب میری قسمت چمکے گی کب آؤں مدینے کب آئیں اشارہ خدا را فرمائیں سرکار مدینے بلوائیں اشارہ خدا را فرمائیں ہم اذن مدینہ کو پائیں اشارہ خدا را فرمائیں. سبحان اللہ ماشاء اللہ. ٹرانسمیشن میں وقت ہے بریک جو تہاں سے ملاقات کیوں تھا کچھ ہی دیر میں. سلام رمضان میں. سلام رمضان سلام رمضان. سلام رمضان سے گھر ایک دفعہ بیہر تہاں سبنی سامو حاضر رہوں. ٹرانسمیشن میں اج جن ॻाल्हियुनि जो ज़िक्र थी रहियो आहे जिन शयुनि जो ज़िक्र थी रहियो आहे उन में हिकु त अल्लाह जी राह में ख़र्च करणु ऐं ॿियो दरगुज़र करणु. इंशाअल्लाह उन ते बि रोशनी ज़रूर मां चाहियां थी त विच असां सां गॾु मौलाना अवैस अब्बासी साहब तशरीफ़ फरमा हैं. मौलाना साहब हमने जब खर्च करने की बात आती है तो वो तो जैसे मैं पहले भी कह रही थी कि ये तो एक तवील किस्सा है कि जिसके जिस जगह एक एक हिस्से को हम उठाएंगे तो एक एक ट्रांसमिशन भी कम पड़ सकती है जब आप एक एक हिस्से को उठाते हैं. खर्च करने के जो तौर तरीके बताए गए हैं लेकिन फिर जब दरगुज़र करना आता है तो दरगुज़र करने का हमने ट्रांसमिशन के आगाज़ में भी उस वाक़ये का ज़िक्र किया जो बचपन से हम सुनते आ रहे हैं. हमें पता है कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रास्ते में वो जो तौबा नऊज़ुबिल्लाह कचरा फेंका करती थी उनको तंग करने के लिए और फिर ऐसे बहुत सारे वाक़यात हमें नज़र आते हैं. फिर उनके सब्र का अमल हमें नज़र आता है. हज़रत हमज़ा के जो कातिल थे उनको किस तरह बख्शा गया. ऐसे बहुत सारे ऐसे किस्से हैं जो हमें नज़र आते हैं दरगुज़र करने के. आपके लफ्ज़ों में और दीन इस्लाम की रोशनी में ज़रूर समझना चाहती हूँ कि दरगुज़र करना हकीकतन कैसे किया जाता है, हकीकतन क्या फरमाया गया है. अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में इरशाद फरमाता है खुज़िल अफ़्व वअमुर बिल उर्फ़ि व आरिद अनिल जाहिलीन. ए महबूब माफ़ करना अख्तियार करो और भलाई का हुक्म दो और जाहिलों से किनारा कशी अख्तियार करें. सही. हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस मुबारक है कि तुम में से बहादुर वो शख्स नहीं कि जो अपने आप को बहादुर वो शख्स है जो अपने आप को पहलवान ना समझे बल्कि वो दूसरों को बिछाड़ने के बजाय बल्कि वो गुस्से को पी जाने वाला हो. तो बहादुर वो है जो गुस्से को पी जाने वाला हो और दरगुज़र करने वाला हो यानी माफ़ करने वाला हो. वो बहादुर शख्स जी. वाह. और जो कोई गुस्से को रोकेगा क़यामत वाले दिन अल्लाह तबारक व तआला उससे अज़ाब कम कर देगा. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. इस तरह ज़ालिम से बदला लेना जायज़ है लेकिन अगर उसे हुस्न नीयत के साथ माफ़ कर दिया जाए तो अल्लाह तबारक व तआला क़यामत वाले दिन इसका अजर अता फ़रमाएगा. सुभान अल्लाह इंशाअल्लाह. और बड़ी खूबसूरत बात आपने की. हम जब दरगुज़र करने की बात करते हैं तो हमारे असांजे अंदर बर्दाश्त घट रहिजी वई आहे ऐं असां पंहिंजे पाण खे को साम्हूं अगर असांखे कुछ चवंदो आहे मौलाना साहब कोई अगर हमसे कुछ कहता है तो हमें ऐसा लगता है हमारा फ़र्ज़ है उसको जवाब देना. अगर हमने जवाब नहीं दिया तो हमने फिर अपना शायद फ़र्ज़ पूरा नहीं किया. यही जो पैशन है जवाब देने का यही अगर इबादतों में लगा दें तो क्या ही बात हो जाए.
لیکن جو اچھے عملوں میں ہم سوچتے ہیں، ٹھہرتے ہیں، آرام سے کرتے ہیں. بے شک کہ یہ بھی بڑی ایک خوبصورت عمل ہے کہ جنہیں تاں کو بھی سٹھو عمل کرن ونو تھا تو تاں ظاہرہ ٹھہراؤ ساں، پیار ساں، محبت ساں کयो تھا، دین اسلام جی روشنی کے سمجھی، دین جے نور کے سمجھی پو وہ عمل کयो تھا. بے شک इहो भी एक خوبصورت عمل आहे. पर जेको असां जवाब ॾियण में, कावड़ करण में ऐं गुस्सो करण में असां जेतिरी तकड़ कंदा आहियूं त असांखे ईअं लॻंदो आहे त इहो वाक़ई असां ते फ़र्ज़ु आहे. अगरि असां न कयो त शायदि असां घटिजी वेंदासीं या असांजो जेको वजूद आहे हमारा वो वजूद कम पड़ जाएगा. तो हम उसको شان میں کمی آ جائے گی. بالکل شان میں کمی آ جائے گی. بڑے خوب الفاظ آپ نے استعمال کیے کہ ہماری شان میں کمی آ جائے گی. سو उन शइ खे बर्दाश्त करण वारे खे ई ताक़तवर चयो वियो आहे ऐं उन शइ खे ज़ब्त करण खे ई पसंदि दीन इस्लाम में कयो वियो आहे. अच्छा, जीअं असां गॾु कुझु महिमान बि तशरीफ़ फ़रमा आहिनि हिन तरफ़ असां गॾु, जीअं असांखे जॉइन कयो आहे, हिकु नाथख़्वा असांखे जॉइन कयो आहे, दूरे शहवार जमील साहिबा आहिनि जिन ट्रांसमिशन में असांखे जॉइन कयो आहे. गॾोगॾु असां गॾु हिकु ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु, हमेशह ई तव्हां हिननि जो ख़ूबसूरत आवाज़ु ॿुधंदा रहंदा आहियो. सूफ़ी रंग में बि तव्हां हिननि खे ॾिठो आहे. अॼु इंशाअल्लाह हिन रंग में बि पंहिंजी ट्रांसमिशन में ज़रूरु उन्हनि खे ॿुधंदासीं. फरज़ाना गुल साहिबा आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. क्या हाल है जी, कैसी हैं आप? मैं भी आप बताएं कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक. आप बताएं कैसे गुजर रहे हैं माशाल्लाह माह रमज़ान? जी, माह रमज़ान माशाल्लाह से बहुत अच्छे गुजर रहे हैं. माशाल्लाह माशाल्लाह. आपको तो मालूम है रमज़ान आता है तो उसमें फिर एक रूटीन अलग बन जाती है. जी जी बिल्कुल बिल्कुल. और पूरे साल में वैसी रूटीन नहीं होती. सारी रहमतें बरकतें इसी महीने में होती हैं माशाल्लाह से. बेशक ऐसा ही है. अच्छा फरजाना साहब, क्योंकि हमारी तो अब ज़ाहिर ट्रांसमिशन स्टार्ट हो जाती है तो अल्हम्दुलिल्लाह 5 साल हो गए तो अब तो ऐसा लगता है कि अब एक रूटीन है जो चलनी है. अब ऐसा लगता है कि ट्रांसमिशन नहीं है तो फिर ऐसा लगता है कि कुछ खुला है जो आ गई है ज़िंदगी में. लेकिन आई एम श्योर कि जो लोग जहाँ जिस तरह आप भी बड़े खूबसूरत काम करती रहती हैं, फिर आपकी माशाल्लाह आवाज़ उस पर जो आप काम करती रहती हैं माशाल्लाह से, सो बहुत सारे काम आपके भी चलते रहते हैं. किस तरह रूटीन एडजस्ट होती है माह रमज़ान में? ज़ाहिर है वैसे हम नॉर्मली हमारी जो रूटीन होती है वो इस तरह नहीं होती है, हमें स्पेसिफिक टाइम निकालना पड़ता है, फिर रोज़े की हालत भी होती है. तो किस तरह रूटीन अचानक से चेंज हो जाती है, किस तरह चीज़ें मैनेज होती हैं? इसमें महविश जो स्टार्टिंग का जो पहला अशरा है उसमें तो कोई भी काम नहीं होता. और जैसे कि आपको मालूम है कि ईद जब करीब आती है तो मैं ब्यूटिशन भी हूँ, तो जो हेयर कट्स हैं, कलर्स हैं, डाई, हाईलाइट्स, तो वो फिर 1 हफ़्ता पहले या 10 दिन पहले से वो शुरू हो जाता है. तो मैं फिर सुबह का 10 बजे का टाइम या 11 बजे का अपने क्लाइंट का रखती हूँ. सुबह 10-11 बजे? 10 या 11 बजे. थोड़ी देर पहले मुझसे कोई 10 बजे का टाइम मांग रहा था, मैं कहती भाई मुझे भी याद मत करना 10 बजे. उसकी वजह ये कि अफ्तारी के बाद मुझसे तो होता नहीं है काम. अफ्तारी के बाद नहीं होता? अच्छा, ये उल्टा सिस्टम है. उल्टा सिस्टम. जी. हर एक की आई थिंक तबीयत अपनी अपनी है. तो शायद मेरे जहन में एक ये चीज़ भी बैठी हुई है कि सुबह उठ के जल्दी उठ के काम करना, इससे बरकत बहुत होती है. ये मेरे जहन में बैठी हुई है बात. तो मुझे सुबह का टाइम, चाहे नींद आ भी रही हो, कुछ भी हो, तो मैं फर्स्ट प्रायोरिटी मेरी यही होती है कि सुबह मैं काम करूँ. लेकिन अक्सर आपने सैलून की बात की, अक्सर तो हमने रमज़ान मुबारक के महीने में हमने देखा है कि रात को बड़ा रश होता है, पूरी रात सैलून खोलते हैं, स्पेसिफिकली लास्ट जो नाइट. बिल्कुल. हाँ, मैं तो फ्रीलांस काम करती हूँ क्योंकि अब सैलून नहीं है मेरा. तो जब था तब तो काफ़ी देर तक काम होता था. बिल्कुल. लेकिन अब मैं बाय अपॉइंटमेंट काम करती हूँ, सिलेक्टेड काम करती हूँ. हाँ जी. तो इसीलिए सुबह का टाइम ये भी अच्छी बात है कि जब आप ज़ाहिर इस तरह काम करते हैं, वरना आप पाबंद हो जाते हैं. और बिजनेस तो मुझे लगता है बहुत मुश्किल चीज़ है संभालना. अल्लाह ताला जो संभाल रहे हैं, अल्लाह ताला उनको हिम्मत दे. लेकिन ये एक बहुत मुश्किल अमल है और जब आप ये करते हैं अपने हाथों से तो ही आपको पता चलता है कि ये कितना मुश्किल है. और फिर जब उसमें जब आप माह रमज़ान की बात करते हैं तो ज़ाहिर है आप वैसे भी इबादतों में मशगूल होना चाहिए, लेकिन वो इंसान खता का घर है. इंसान बिल्कुल बहुत सारी ऐसी चीज़ें सरजद हो जाती हैं जो नहीं होनी चाहिए इंसान से. लेकिन जब माह रमज़ान आता है तो ज़ाहिर है हमारी कोशिश ये होती है कि बाकी साल अगर हमने कोई अमल नहीं कर पाए तो हम इस हिस्से में कर जाएं. तो ज़ाहिर है ये सिलसिला भी चलता रहता है. मज़ीद ज़रूर पूछेंगे. माशाल्लाह मेंटेन आपने बड़ा अपने आप को बड़ा खूब किया हुआ है, तो इसके हवाले से मुझे कि क्या से वो तो आपने भी किया हुआ है माशाल्लाह से. अच्छा, मेरा तो मसला ये कि कोई राज है ही नहीं. मसला ये कि मैं तो सब खाती हूँ, फिर भी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का बड़ा करम है. लेकिन सच है, मैं रमज़ान मुबारक का महीना मैं एहतियात उन चीज़ों से करती हूँ जिससे सेहत ख़राब हो. लेकिन मतलब ऐसी मुझे नहीं लगता कि शायद मैं लफ्ज़ी बोल भी जाती हूँ काफ़ी बार कि नहीं मैं तो मोटी हो जाऊँगी, लेकिन जितने पकौड़े रमज़ान में मैं खाती हूँ मेरा नहीं ख्याल कोई और खाता होगा. महविश इसमें सबसे इम्पोर्टेंट चीज़ है कि घर का बना हुआ हो सब.
گھر کا تو ہو. پھر تو Yes. آپ کی طبیعت بھی اچھی رہے گی, صحت بھی اچھی رہے گی. بے شک بے شک. اور بازار سے اگر کھایا جائے تو وہ گڑبڑ ہو جاتی ہے. گڑبڑ تو ہو میں جاتی بازار ہے. کا کچھ بھی نہیں کھاتی ہوں. میں بھی, آپ تو شاید کم وہ پکوڑے کھاتی ہوں گی, میں تو بیسن بھی اس کا اسپیشلی خود پسوا کے لاتی ہوں, ارے کیونکہ سال میں زبردست. ایک دفعہ پکوڑے کھانے تو اچھے سے کھائیں. یقین مانے میرا بھی کانسیپٹ یہی ہوتا ہے. بالکل, شرم آ رہی ہے نا یہ بولتے ہوئے ہمیں. بالکل نہیں, کوئی بات نہیں, پکوڑے سب کے ہی فیوریٹ ہیں, ایسی بات نہیں ہے. بالکل میرا کانسیپٹ ایگزیکٹلی ہے یہ فرزانہ گل صاحبہ کہ ایک ہی تو مہینہ آتا ہے بھائی, کھا پی لو, باقی مہینہ دیکھا جائے گا. اور اچھے بھی نہیں لگتے. بالکل اچھے بھی آپ ماہ رمضان میں دیکھیے, یہ چیزیں آپ کو صرف ماہ رمضان میں اچھی لگیں گی جب افطار کی دسترخوان پہ سجی ہوئی, اس کا مزہ ہی کچھ اور ہوتا ہے. اور اس میں بھی ایک اور چیز بھی ہے, جی, اگر جو پکوڑے ہیں اور سرسوں کے تیل میں اور خالص سرسوں کے آئل میں, پھر آپ جتنے بھی کھائیں نا آپ کا بی پی ہائی ہوگا, نہ آپ کا اسٹمک ڈسٹرب ہوگا, نہ آپ کو کوئی بھی گلا بھی خراب نہیں ہوگا. زبردست زبردست. جی تو یہ روٹین جو ہے وہ رہتی ہے ماہ رمضان میں. اچھا, باقی روٹین کے بارے میں بھی ذرا جانیں گے, اور اس کے ساتھ ساتھ بڑی خوبصورت آوازیں آج مساگت تشریف فرما ہیں, دورے شہوار جمیل صاحبہ سساگت تشریف فرما ہیں, انہوں جو آواز شامل کیوں تھا پہ فرزانہ گل صاحبہ تسا سا ہے نہیں تو ضرور موقع جو فائدوں سے ضرور برتنا سی, ہی رنگ وہ رنگ ضرور پنجی ٹرانسمیشن میں شامل کرنا سی. جی بسم اللہ الرحمن الرحیم. کون سمجھے گیا درد ہمارے سارے, کون سمجھے گیا درد ہمارے سارے. آؤ طیبہ کو چلے درد کے مارے سارے, کون سمجھے گیا درد ہمارے سارے. ایک نظر گنبد خضرا پہ پڑی اور یکسر, ایک نظر گنبد خضرا پہ پڑی اور یکسر, بھولتے ہی گئے دنیا کے نظارے سارے, بھولتے ہی گئے دنیا کے نظارے سارے. کیا کہوں اے میرے لجپال کہ جی جانتا ہے, کیا کہوں اے میرے لجپال کہ جی جانتا ہے, کیسے دوری میں کٹے کیسے دوری میں کٹے ہیں شب و روز سارے, کون سمجھے گیا درد ہمارے سارے. ہم نے اصحاب سے حسان یہ کہنا سیکھا, ہم نے اصحاب سے حسان یہ کہنا سیکھا, تجھ پہ قربان ہوں ہم تجھ پہ قربان ہوں ہم, اور ہمارے سارے, کون سمجھے گیا درد ہمارے سارے.
سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ. ट्रांसमिशन ख़ूबसूरती सां हली रही आहे. ज़िक्र जो सिलसिलो बि हली रहियो आहे. मौलाना अवैस अब्बासी साहब असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि. वहाँ साहब ज़िक्र का सिलसिला शुरू हुआ है और आप भी बड़ा खूबसूरत पढ़ते हैं, बड़ा खूबसूरत ज़िक्र करते हैं. क्या ही खूब हो कि अगर आपकी जी आपकी आवाज़ कुछ अशार हमारी ट्रांसमिशन में शामिल हो जाए. जबी मेरी ओ संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह. जबी मेरी ओ संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह. यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह. दिखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह. दिखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह. खुदारा जीते जी कर लो नज़ारा या रसूल अल्लाह. ज़माना छोट जाए रूठ जाए कुछ नहीं परवाह. ज़माना छोट जाए रूठ जाए कुछ नहीं परवाह. न छोटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह. न छोटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह. बरोज़े हश्र मेरे इस यकीन की लाज रख लेना. बरोज़े हश्र मेरे इस यकीन की लाज रख लेना. तुम्हारा हो तुम्हारा हो तुम्हारा या रसूल अल्लाह. तुम्हारा हो तुम्हारा हो तुम्हारा या रसूल अल्लाह. जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह.
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहुत शुक्रिया मौलाना साहब, आपके वक्त का बड़ी खूबसूरत बातें आपने ट्रांसमिशन में शामिल की, बड़ी खूबसूरत आवाज़ आपकी माशाल्लाह, बहुत खूबसूरत ज़िक्र आपने ट्रांसमिशन में शामिल किया। बहुत शुक्रिया आपका। वक्त ब्रेक जो आहे ट्रांसमिशन में अञा खोड़ कुझु आहे जेको शामिल करिणो आहे असांखे। जॾहिं बि वरी अहिड़नि बाबरगत ट्रांसमिशन जी ॻाल्हि थिए थी ऐं पोइ ज़िक्र जेको अॼु असां शामिल करे रहिया आहियूं, ॾाढो ख़ूबसूरत ज़िक्र, उन ते बि इनशाअल्लाह गौर फ़िक्र असां गॾोगॾु करे रहिया आहियूं। गॾोगॾु फरज़ाना गुल साहिबा तशरीफ़ फ़रमा आहिनि ऐं उन्हनि जो आवाज़ मां चाहियां थी त ट्रांसमिशन जे हिन हिसे में छो न उन्हनि जो बि आवाज़ शामिल कयो वञे। ख़ूबसूरत आवाज़ सां गॾु तशरीफ़ फ़रमा है फरज़ाना साहिबा। बहुत खूबसूरत खूबसूरत कलाम पढ़ते हुए आपको सुना है और आज ये खुशकिस्मती है मेरी कि आपको इस रंग में भी मैं सुन रही हूँ। मुझे नहीं पता कि आपने इससे पहले भी आप पढ़ चुकी हैं माशाल्लाह, नात शरीफ पढ़ माशाल्लाह। अच्छा, ये तो फिर ये मैंने मिस कर दिया वो सारा वक्त जब आप खूबसूरत तरीके से आप पढ़ रही होंगी और ज़िक्र कर रही होंगी। लेकिन चलें, पहली बार ही सही खूबसूरत आवाज़ में आपकी, बिस्मिल्लाह। सना शायर कंदो रह जान मिठे मन ठार मुनवर जी खुदा थो खास फरमाए खुदा थो खास फरमाए सिफत सरदार सरवर जी सना शायर कंदो रह जान पढ़ी कुरान दिस पूरो सनागर थी लथो साबित पढ़ी कुरान दिस पूरो सनागर थी लथो साबित कई सारा हर सूरत कई सारा हर सूरत सजाए सार सफदर जी सना शायर कंदो रह जान दिनों मालिक घरां पहांजे करे दीवार दर पहांजो दिनों मालिक घरां पहांजे करे दीवार दर पहांजो हिमायत हाण थी रहंदी हिमायत हाण थी रहंदी हकल हुबदार हैदर जी सना शायर कंदो रह जान घुरायो पाक परवर थे मथे
मेराज ते मुरसल घुरायो पाक परवर थे मथे मेराज ते मुरसल सजी सिंगार ते सोहणी सजी सिंगार थी सोहणी दिली दरबार दिलबर जी सना शायर कंदो रह जा लिखे इज़हार छा लिखंदे किथां भी ज़िंदगी आणे लिखे इज़हार छा लिखंदे किथां भी ज़िंदगी आणे अयां थी दिल मदाह चाहे अयां थी दिल मदाह चाहे रिसालतदार रहबर जी सना शायर कंदो रह जा मिठे मन ठार मुनवर जी खुदा थो ख़ास फरमाए सिफत सरदार सरवर जी सना शायर कंदो रह जा माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं मां पहिरीं बि चयो आहे हिकु दफ़ो ॿीहर ख़ूबसूरत ट्रांसमिशन में हिकु दफ़ो ॿीहर बिकॉज़ जॾहिं तव्हां दीन इस्लाम जी ॻाल्हि कयो था दीन इस्लाम तारीफ़ करण वारे खे बि पसंदि करे थो सो सराहण वारे खे बि पसंदि करे थो सो तव्हांजी आवाज़ त माशाल्लाह प्यारी आहे पर उन आवाज़ में जॾहिं सिंधी शामिल थी थिए तो बड़ा ख़ूब लगता है माशाल्लाह माशाल्लाह वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुझु ई देरि में सलाम रमज़ान में सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जे साम्हूं हाज़िर आहियूं अल्हम्दुलिल्लाह ख़ूबसूरत ट्रांसमिशन हली रही आहे वक़्तु इफ़्तार जे क़रीब आहिस्ता आहिस्ता वधी रहिया आहियूं हाणे त मुंहिंजे ख़्याल में जॾहिं हीउ वक़्तु ईंदो आहे असर खां पोइ ई इहो जेको असां आहिस्ता आहिस्ता जी ॻाल्हि कंदा आहियूं उहो तेज़ी सां वक़्तु गुज़री वेंदो आहे असर खां पोइ बि ऐं दीन इस्लाम में ज़ाहिर इन वक़्त खे वधीक तरजीह ॾिनी वई आहे हिन वक़्त में इबादतुनि खे घणी तरजीह ॾिनी वई आहे हिन वक़्त में दुआउनि खे घणी तरजीह ॾिनी वई आहे ऐं हीउ उहो वक़्तु आहे अक्सर जेको असां उन्हनि आम शयुनि में मशगूल थी हिन वक़्त खे गवाए छॾींदा आहियूं जेके दुनियावी शयूं आहिनि बेशक त दीन इस्लाम दीन ऐं दुनिया जी गॾोगॾु टीचिंग ॾिए थो पैरेलल शयुनि खे दीन इस्लाम सेखारे थो पर उन सां गॾोगॾु जॾहिं मूंखे लॻंदो आहे जॾहिं माह रमज़ान ईंदो आहे त कुझु जीअं असां बाक़ी महीननि में असां दीन त गॾु हूंदो ई हूंदो आहे बेशक पर दुनियावी कमनि खे असां वधीक तरजीह ॾेई रहिया हूंदा आहियूं ईअं ई माह रमज़ान जॾहिं ईंदो आहे त दुनियावी कम त आहिनि ई आहिनि हलणो आहे सिलसिलो हलणो आहे
हिकु कुंड ते पाण खे हा हिकु एतिकाफ़ जी नियत सां कुझु मख़सूस वक़्त जे लाइ तव्हां करे ऐं पंहिंजे पाण खे इबादत जे लाइ तव्हां मशगूल करे सघो था, पर हर वक़्तु इन ई अमल खे रखण बि इन जी मुमानियत कई वई आहे। बल्कि उहे माण्हू जिन ते ॿियनि माण्हुनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तव्हांजे घर में बुज़ुर्ग आहिनि, तव्हांजे घर में नंढा ॿार आहिनि, तव्हांजे घर में को अहिड़ो मसइलो आहे जेको तव्हां खां सवाइ नथो पियो हल थी सघे, तॾहिं बि दीन इस्लाम उन अमल खे बि इबादत ई चयो आहे। ऐं वरी पोइ उहो अमल जेको अॼु असां पंहिंजी ट्रांसमिशन में जंहिंजो ज़िक्र करे रहिया आहियूं, ख़र्च करण खे, ॾियण खे, विरहाइण खे, उते क़ुरान करीम जी कुझु हिकु आयत जंहिंजे सूरह बक़रा जी ग़ालिबन आयत आहे, जंहिंजो मफ़हूम बि कुझु इन तरीक़े सां आहे त तव्हां ख़र्च करण जी जॾहिं ॻाल्हि थी थिए त तव्हां पंहिंजे माल खे ख़र्च कयो राति में, ॾींहं में, ज़ाहिर में या पोइ लिकियल में। तव्हां पंहिंजे माल खे ख़र्च कयो अल्लाह जी राह में त उन जो जेको सिलो आहे उहो परवरदिगार पाण तव्हांखे ॾींदो आहे। ऐं न सिर्फ़ु उहो दुनियावी तौर ते ॿुधायो वञे पियो त तव्हां हिकु ॾिनो, जीअं पहिरीं बि मां अर्ज़ु कयो त उहो मिसाल जेको हिकु कणिक जे ॿिज वांगुरु आहे, न सिर्फ़ु उहो दुनिया में बल्कि आख़िरत में बि ॿुधायो वञे पियो त आख़िरत में उन जे लाइ क़यामत जे ॾींहुं उन जे लाइ आसानी हूंदी, उन माण्हू जे लाइ जेको अल्लाह जी राह में माल ख़र्च करे थो, अल्लाह जी राह में ॾिए थो। अच्छा, ॾियण जा वरी जॾहिं उसूलनि जी ॻाल्हि कजे थी, ॾियनि जे उसूलनि जी ॻाल्हि कजे थी, असां वटि ख़र्च त अॼु शहर कराची में, छो त हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं त उनजो ज़िक्र मां ज़रूरु कंदी हलंदमि। स्पेसिफिकली शहर कराची में जॾहिं तव्हां माल ख़र्च करण जी ॻाल्हि कयो था त असां वटि खोड़ सारा इदारा अहिड़ा नज़र अचनि था। अल्हम्दुलिल्लाह हिकु ख़ूबसूरत समा हूंदो आहे, बिकॉज़ अक्सर ईअं थींदो आहे त उहो टाइम जेको फ़ौरन नमाज़ खां पोइ जो टाइम आहे या फ़ौरन अज़ान खां पोइ जो टाइम आहे, उन टाइम ते जॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरंदा आहियो त तव्हांखे रस्ते ते दस्तरख़्वान बि नज़र ईंदा आहिनि। हिकु ख़ूबसूरत मरहलो असांखे नज़र ईंदो आहे त इफ़्तारियुनि जो सिलसिलो आहे ऐं माण्हू तव्हांखे तव्हांजो रोज़ो खोलाइण जे लाइ तव्हांजी हेल्प करे रहिया हूंदा आहिनि, त खोड़ सारियूं शयूं असांखे नज़र ईंदियूं आहिनि। इहे सिलसिला त बेशक हलंदा आहिनि, माना त ज़ाहिरी तौर ते तव्हां इहे तमामु शयूं तव्हां ख़र्च करे रहिया आहियो, पर उहो ख़र्च जेको तव्हां पंहिंजे प्यारनि ते कयो था, बहितरीनु ख़र्च जेको तव्हां हिकु मोमिन जे लाइ बहितरीनु ख़र्च जी जॾहिं ॻाल्हि कई वई त उहा ख़बर पई त उहो आहे जेको उहो पंहिंजी घरवारी ते करे थो। सो शुरूआति इतां थी थिए। उहो शख़्स जेको पंहिंजी घरवारी ते ख़र्च करे थो, इन खे बि दीन इस्लाम में इलाही पसंदि कयो वियो आहे। पोइ पंहिंजे ॿारनि ते, ऐं उन सां गॾोगॾु दीन इस्लाम इहा बि टीचिंग ॾिनी आहे त तव्हांजा जेके वालिदैन आहिनि उन्हनि ते जेको तव्हां ख़र्च कयो था उन खे बि बहितरीनु ख़र्च करार ॾिनो वियो आहे। असांखे ईअं लॻंदो आहे त असां यतीमनि जी मदद कयूं, असां ग़रीबनि जी मदद कयूं, बेशक त इहो ॾाढो ख़ूबसूरत अमल आहे, पर उन खां पहिरीं दीन इस्लाम पंहिंजी घरवारी, पंहिंजा ॿार, पंहिंजा वालिदैन, उन्हनि ते ख़र्च करण खे तरजीह ॾिनी वई आहे। ऐं उन खां पोइ वरी तव्हांजा जेके घर जा मुलाज़िम आहिनि, तव्हांजा ओड़े पाड़े वारा आहिनि, तव्हांजा रिश्तेदार आहिनि, उन्हनि ते ख़र्च करण खे तरजीह ॾेई वई आहे। ऐं पोइ जॾहिं तव्हां ज़ाहिरा, जॾहिं अल्लाह फरमाए रहियो आहे त तव्हां हिकु ख़र्च कयो था त मां उनखे 700 दफ़ा या उन खां बि ख़बर न आहे केतिरो वधीक तव्हांखे वापसि कयां थो, त उहो जॾहिं मल्टीप्लाई थींदो त आहिस्ता आहिस्ता पहिरीं वालिदैन, घरवारी, ॿार, पोइ मुलाज़िम ते ॻाल्हि वेंदी, पोइ अरीब क़रीब वारनि ते ॻाल्हि वेंदी, ऐं पोइ ईअं सिलसिलो हलंदे हलंदे ग़रीबनि ते, यतीमनि ते, हर किथे हलंदो वेंदो ऐं इंशाअल्लाह ख़ुदा ताला उन जो सवाबु नेकियुनि जी सूरत में तव्हांखे ज़रूरु ॾींदो, न सिर्फ़ु हिन दुनिया में बल्कि हुन दुनिया में बि तव्हांखे उन जो सवाबु इंशाअल्लाह ज़रूरु मिलंदो। अॻियां वधंदे ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे असां सां गॾु कुझु ॿिया नाला आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, उन नालनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। असां सां गॾु रुबाब माजिद साहिबा आहिनि जेका असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। गॾोगॾु हिकु ॿियो नालो आहे जिन असांखे जॉइन कयो आहे, सईदा तूबा मुनवर साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। हिन हिसे में रुबाब माजिद साहिबा खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। कि हम मदीने से अल्लाह क्यों आ गए, कल्ब अहरा की तस्की वहीं रह गई, दिल वहीं रह गया, जा वहीं रह गई, हम मदीने से अल्लाह क्यों आ गए। मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरे आका का रोज़ा मदीने में है, मेरे आका का रोज़ा मदीने में है।
اور میں مدینے کی جانب نہ کیسے کھینچوں، میں مدینے کی جانب نہ کیسے کھینچوں، میرا دین اور دنیا مدینے میں ہے، میرا دین اور دنیا مدینے میں ہے۔ عرش اعظم پہ جس کی بڑی شان ہے، روضہ مصطفیٰ جس کی پہچان ہے، روضہ مصطفیٰ جس کی پہچان ہے، جس کا ہم پلہ کوئی محلہ نہیں، جس کا ہم پلہ کوئی محلہ نہیں، ایک ایسا محلہ مدینے میں ہے، میری الفت مدینے سے یوں ہی نہیں، میرے آقا کا روضہ مدینے میں ہے۔ پھر مجھے موت کا کوئی خطرہ نہ ہو، موت کیا زندگی کی بھی پرواہ نہ ہو، موت کیا زندگی کی بھی پرواہ نہ ہو، کاش سرکار ایک بار مجھ سے کہے، کاش سرکار ایک بار سب سے کہے، چل تیرا مرنا جینا مدینے میں ہے، میری الفت مدینے سے یوں ہی نہیں، میرے آقا کا روضہ مدینے میں ہے۔ سبحان اللہ، سبحان اللہ، ماشاء اللہ، ماشاء اللہ، ماشاء اللہ۔ فضائن صاحبہ، جب بھی رمضان المبارک کا مہینہ آتا ہے تو ظاہر ہے ماہ رمضان میں بہت ساری ایسی خواہشیں دل میں جاگتی ہیں، ویسے بھی جاگنی چاہیے، لیکن انسان ہے، بالکل وقت ایسے گزر جاتا ہے، اور آج کل تو ویسے بھی وقت اتنا تیزی سے گزر رہا ہے کہ سمجھ نہیں آ رہا کہ کہاں وقت جا رہا ہے۔ تو آئی ایم شیور کہ جب بھی یہ جن کو نصیب ہوئی ہے وہی وہ نور، وہ تمام وہ چیزیں جو اس وقت پہ اس وقت جو حرم شریف میں موجود ہیں، اب وہ اس چیز کو بے شک محسوس کر رہے ہوں گے، تو وہ جو کیفیت وہاں کی ہے وہ وہی سمجھ سکتا ہے جو وہاں جاتا ہے اور اس نے دیکھا ہے۔ آپ لفظوں میں اس کو بیان نہیں کر سکتے، آپ نہیں بتا سکتے۔ تو خواہشیں انسان کی ہوتی ہیں، ہر رمضان انسان کہتا ہے کہ کاش یہ اس رمضان میں کوئی سحر و افطار وہاں ہو جائے، تو ایسی دل میں خواہشیں، جی بالکل بالکل، کون سا ایسا دل ہوگا جس میں یہ خواہش نہ ہو؟ بے شک۔ تو بڑی خواہش ہے، بلکہ آج آپ نے اتنی پیاری بات کا ذکر کیا، تو ہماری دعا ہے کہ اللہ تعالیٰ ہم سب کو وہاں اپنے روزہ مبارک پہ بلائیں اور ہمیں وہاں کا دیدار نصیب ہو۔ آمین آمین آمین۔ اور پھر جب وہ نصیب ہو جاتا ہے تو مجھے لگتا ہے طلب اور زیادہ ہو جاتی ہے۔ ہمیں ایسا لگتا ہے کہ جنہوں نے نہیں دیکھا ان کو طلب ہے، لیکن یقین جانیے جو اپنی آنکھوں سے دیکھ آتے ہیں پھر ان کی طرف اپنی ہوتی ہے۔ بالکل، جو حج اور عمرہ کر کے آئے ہوئے ہیں ان کو میں نے زیادہ دیکھا ہے کہ وہ کہتے ہیں نہیں اب دوبارہ پھر دل اب دوبارہ، اب زیادہ دل کر رہا ہے دوبارہ پھر اوف اللہ 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 سے سبنی کے اوے روزہ، اوے نمازوں، اوے سحریوں، اوے افطاریوں اڑی پاک زمین تے نصیب فرمائے، زندگی میں ہک دفعہ تو ضرور فرمائے، آمین۔ اساں سگد ہک بیو نالو تشریف فرمائے سیدہ طوبہ منور صاحبانہ سگد تشریف فرما ہن ٹرانسمیشن جہن حصے میں ان کی گزارش کرنا چاہیں تھی تو پہلی خوبصورت آواز رکھن۔ بسم اللہ الرحمن الرحیم۔
जहाँ रोज़ाए पाके खैरुल वरा है, जहाँ रोज़ाए पाके खैरुल वरा है, वो जन्नत नहीं है तो फिर और क्या है, कहाँ मैं कहाँ ये मदीने की गलियाँ, ये किस्मत नहीं है तो फिर और क्या है। मोहम्मद की अज़मत को क्या पूछते हो कि वो साहिबे काबा कौसैन ठहरे, कौसैन ठहरे, बशर की सरे अर्श मेहमान नवाज़ी, बशर की सरे अर्श मेहमान नवाज़ी, ये अज़मत नहीं है तो फिर और क्या है, कहाँ मैं कहाँ ये मदीने की गलियाँ, ये किस्मत नहीं है तो फिर और क्या है। तुम इक़बाल ये नात कह तो रहे हो, मगर ये भी सोचा के क्या कह रहे हो। तुम इक़बाल ये नात कह तो रहे हो, मगर ये भी सोचा के क्या कह रहे हो, क्या कह रहे हो। कहाँ तुम कहाँ मद है मंदूबे यज़दा, कहाँ तुम कहाँ मद है मंदूबे यज़दा, ये जुर्रत नहीं है तो फिर और क्या है, कहाँ मैं कहाँ ये मदीने की गलियाँ, ये किस्मत नहीं है तो फिर और क्या है। माशाल्लाह, सुभान अल्लाह, बहुत खूब, बहुत खूब, बहुत खूब। मदीने जी गलें जी गालती थी, दुआ यही निकले थी। तो खुदा ताला हम में से सभी जाना चाह, हम पहले जा चुके हैं, हम जा चुके हैं, हम में से पहले कोई आप इंशाल्लाह, आमीन आमीन। सो एक साथ ही दुआ करते हैं कि खुदा ताला माशाल्लाह, मेरे ग्रुप में से निकला है मेरा माशाल्लाह, माइक पे वसीला बाजी हैं हमारे ग्रुप में माशाल्लाह से ना, जी, जी, अभी वो जी, उम्रे जी। पे हैं। माशाल्लाह। उन्होंने ज़ियारत करवाई है तो तड़प और ज़्यादा बढ़ गई अल्लाह देख अल्लाह। के कि अल्लाह ताला हमें भी बुला ले कि दुनिया के आमीन। गम दुख तकलीफ़ों से बस हो गई, बस हमें वहाँ का मेहमान बना ले एक बार। आमीन तो आमीन, मेरा 6 महीने बाद का उम्रे का टिकट निकला हुआ है, माशाल्लाह। इंशाअल्लाह ताला मेरे शोहर के लिए भी मेरे असबाब बना दे, तो इंशाअल्लाह आमीन। हम बहुत जल्द मदीने की गलियों में घूम के आएंगे आमीन आमीन, इंशाअल्लाह। और हम आमीन। सब, मेरी दुआ है कि अल्लाह हम सबको एक बार मदीना मुनव्वरा की बाद आप हाज़िरी नसीब फरमाएं। आमीन आमीन आमीन, सुम आमीन, सुम आमीन। ही वक्त जीअं हर रोज़ चवंदी आहियां, ही वक्त दुआउनि जी क़बूलियत जो वक्त है। सो इस वक्त में ये बातें हो रही हैं तो मेरा यकीन है, ईमान है कि ये सबकी दुआ कबूल होगी। इस वक्त जिसका दिल ये दुआ मांग रहा है, खुदा ताला वो ज़ुबान पे आए ना आए, लेकिन वो कैफियत वो रब ताला समझ ही जाते हैं, ज़ुबान पे आए ना आए। सो जंहिंजे जे दिल में या ख्वाहिश है, खुदा ताला उन्हनि
تمام ماہن جی و خواہشوں پوری کرنئی جلدی حاضری نصیب کرائیں. رباب ماجد صاحب آپ کی طرف ایک بار دوبارہ آنا چاہوں گی, اور ظاہر ہے اس کلام کی بات ہو رہی تھی کچھ دیر پہلے, تو میں چاہتی ہوں کہ وہ ضرور شامل ہو. وقت ہمارے پاس بڑا کم ہے, 2 اشعار وہ کہتے ہیں نا کہ بس وہ چاہتا ہے نا پنجے سے جو پھڑو رکھی چلو, سو وہ بس آپ کی آواز وہ الفاظ بس شامل ہو جائیں, وقت بڑا کم ہے. اور اس وقت میں چاہتی ہوں کہ آپ کی آواز شامل ہو. رباب صاحبہ ٹھیک ہے آپ؟ اللہ تعالیٰ تاکہ جلدی وہ حاضری نصیب کرے. اور آپ جب جائیں گی تو آپ باقی سب کے لیے بھی دعا کریں گی کہ سب کی حاضری ہو. بہت جلد بھیجوں گی. اور ابھی وہ اپنی فیملی کے ساتھ وہاں عمرے پہ ماشاء اللہ, اور ماشاء اللہ ہمیں فون کرتی ہیں, زیارتیں کرواتی ہیں, اور ہمارے لیے نام لے لے کے دعا کر رہی ہیں. تو اللہ تعالیٰ ان کو بہت نوازے, میری دل سے دعا ہے. اور اللہ تعالیٰ ہم سب کو میٹھے مدینے کی بعد اب حاضری نصیب فرمائے. آمین آمین. بہت شکریہ, بہت شکریہ. اور بڑی پیاری آپ نے بات کی. تاں سبنی جی وڈی مہربانی اساں اگر ہوجن جلا خوبصورت پنجو آوازوں ٹرانسمیشن میں شامل کرن جلا. ظاہرہ وقت بڑا کم ہے, اگر صرف ایک مائک بالکل آن ہے, آپ بس ایک شعر پڑھ دیں, بالکل وقت کم رہ گیا ہے. بسم اللہ, ایک شعر پڑھ دیں بس. دریا دست پہ حالے دل سنانا یاد آتا ہے, مدینہ یاد آتا آتا, مدینہ یاد آتا ہے. دریا دست پہ حالے دل سنانا یاد آتا ہے, مدینہ یاد آتا آتا, مدینہ یاد آتا ہے. اور کاش رمضان ہو اور ماں ساتھ ہو, کاش رمضان ہو اور ماں ساتھ ہو, اور عمرہ کروں یہی ارمان ہے, اور عمرہ کروں یہی ارمان ہے. اسباب ہو مجھ کو ایسے عطا, اسباب ہو مجھ کو ایسے عطا. اللہ کرم اللہ کرم حاضر ہے تیرے دربار میں, ہم حاضر ہے تیرے دربار میں ہم. اللہ کرم اللہ کرم. سبحان اللہ. وڈی مہربانی تاں سبنی جس اگر ہوجن جی ٹرانسمیشن میں شامل رہن جی, ان کا پیری جے ساتھی اس اگر ٹرانسمیشن میں ہوا انہوں جی وڈی مہربانی. تاں جی وڈی مہربانی ہر روز ٹرانسمیشن میں اسانجو ساتھ ڈیئن جی. انشاءاللہ کچھ ہی دیر میں کرشی جامع شریف تے جے دسترخوان تے تاں سا ملاقات تھیण واری ہے. کرشی جامع شریف جے کو لائف لائٹ ریفریشنگ ہے, رونق رمضان جو رونقوں ودھائے رہو ہے. کرشی جامع شریف جن جو چوڑ ہے تو ورہائن ساں ودھندو ہے. ٹرانسمیشن جے اختتام دی طرف آیوں اساں انشاءاللہ کچھ ہی دیر میں کرشی جامع شریف جے دسترخوان تے تھیندی. تاں سا ملاقات سگت فرزانہ گل صاحبہ تشریف فرما ہیں. ٹرانسمیشن جے آخر میں انہوں کی گزارش کرن چاہیے تو پنی خوبصورت آواز رکھن. تاں سا ملاقات پہری کرشی جامع شریف جے دسترخوان تے انشاءاللہ کچھ ہی دیر میں تھیण واری آئی. انہاں کھا پو انشاءاللہ سبحانے تاں سا ملاقات کندا سی سلام رمضان میں. بسم اللہ الرحمن الرحیم. بھر دو جھولی میری یا محمد, لوٹ کر میں نہ جاؤں گی خالی. بھر دو جھولی میری یا محمد, لوٹ کر میں نہ جاؤں گی خالی. کچھ نواسوں کا صدقہ عطا ہو, در پہ آئی ہوں بن کر سوالی. کچھ نواسوں کا صدقہ عطا ہو,
در پہ آئی ہوں بن کر سوالی، حق سے پائی وہ شان کریمی، مرحبا دونوں عالم کے والی، ہو مرحبا دونوں عالم کے والی، اس کی قسمت کا چمکا ستارہ، اس کی قسمت کا چمکا ستارہ، جس پہ نظر کرم تم نے ڈالی، بھر دو جھولی میری یا محمد، لوٹ کر میں نہ جاؤں گی خالی، زندگی بخش دی بندگی کو، آبرو دی نے حق کی بچا لی، ہو آبرو دی نے حق کی بچا لی، وہ محمد کا پیارا نواسا، وہ محمد کا پیارا نواسا، جس نے سجدے میں گردن کٹا لی، بھر دو جھولی میری یا محمد، لوٹ کر میں نہ جاؤں گی خالی، حشر میں ان کو دیکھیں گے جس دم، امتی یہ کہیں گے خوشی سے، ہاں امتی یہ کہیں گے خوشی سے، آ رہے ہیں وہ دیکھو محمد، آ رہے ہیں وہ دیکھو محمد، جن کے کاندھے پہ کملی ہے کالی، بھر دو جھولی میری یا محمد، لوٹ کر میں نہ جاؤں گی خالی، کاش پورنم دیار نبی میں جیتے جی ہو بلاوا کسی دن، ہاں جیتے جی ہو بلاوا کسی دن، حال غم مصطفیٰ کو سناؤں، حال غم مصطفیٰ کو سناؤں، تھام کر ان کے روزے کی جالی، بھر دو جھولی میری یا محمد، لوٹ کر میں نہ جاؤں گی خالی۔ سبسکرائب कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिम TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।